शंघाई सहकार तंजीम जो 23 इजलास अॼु थी रहियो आहे। 2 ॾींहनि वारे सरबराही इजलास इस्लामाबाद में सिक्योरिटी इंतजाम सख़्त। किर्गिस्तान, ताजिकिस्तान ऐं बेलारूस जा वज़ीर आज़म पाकिस्तान पहुची विया। चीन ऐं रूस समेत 8 मुल्कनि जा वज़ीर आज़म इजलास में शरीक थी रहिया आहिनि। ईरानी अव्वल नायब सदर ऐं भारतीय परॾेही वज़ीर जयशंकर बि पाकिस्तान पहुची विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कॉन्फ्रेंस खे इब्तिदाई खिताब कंदो। मईशत, वापार, माहौलियात, समाजी ऐं सक़ाफ़ती शोबनि में जारी सहकार ते ख़यालनि जी ॾेवच कई वेंदी। मेंबर मुल्क गॾियल सहकार खे हथी वठण ऐं तंज़ीम जी बजट जी मंज़ूरीअ लाइ अहम फ़ैसिला कंदा। वज़ीर आज़म पाण शंघाई सहकार तंजीम जो मेहमान के आजियाणो। शहबाज शरीफ समूरनि मेहमाननि जो इस्तक़बाल कयो। भारतीय परॾेही वज़ीर जयशंकर वज़ीर आज़म सां मुसाफ़ो कयो ऐं ख़ुशगवार मूंद में जुमलनि जी ॾेवच कई। भारतीय वज़ीर आज़म में इतमाद हुजे हां त पाकिस्तान पाण जे हां इजलास में शिरकत लाइ आयल भारतीय परॾेही वज़ीर जी आजिया करियूं था। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान। चयाईं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा वज़ीर आज़म पाकिस्तान में मौजूद आहिनि। इजलास पाकिस्तान में हुअण फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां चीनी वज़ीर आज़म ली शुआंग जी मुलाक़ात। पाक चीन स्ट्रेटेजिक सहकार वधीक सघारो करण ते इतफ़ाक़। मुलाक़ात दौरान मईशत, सीड़पकारी ऐं इलाइक़ाई राब्तनि समेत अहम शोबनि में सहकार वधीक गहरो करण जो अज़म। चीन सां दोस्ती पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी जो अहम हिसो आहे। हू नवंबर में चीन जो दौरो कंदो। सीपेक ऐं गवादर पोर्ट जी मदद सां भरपूर फ़ाइदो वठण जो वक़्तु अची वियो आहे। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जूं मुलाक़ात में ॻाल्हियूं। चीनी वज़ीर आज़म ली शुआंग चयो आहे त चीनी सदर जी क़यादत में पाक चीन स्ट्रेटेजिक सहकार वधीक गहरो थींदो पियो वञे। सदर पारां चीनी वज़ीर आज़म खे आजियाणो पिणु ॾिनो वियो। असांजो सॼो फोकस सुभाणे जी कॉन्फ्रेंस जी कामयाबी ते आहे। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ बलोच जो ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे चवण हो त असांजी ख़्वाहिश आहे त सुभाणे जी कॉन्फ्रेंस कामयाब थिए। हिन कॉन्फ्रेंस जो माहौल मुआशी सहकार खे वधाइण आहे। वफ़ाक़ी काबीना ऐं क़ौमी असेंबली जो इजलास 17 अक्टूबर ते तलब कयो वियो। इजलास में 26 आइनी तरमीम जे मसवदे जी मंज़ूरी जो इम्कान। आइनी तरमीम ते पार्लियामेंट जो ख़ुसूसी कमेटी जो इजलास 17 बदिरां 16 अक्टूबर ते थींदो। सेनेट जो इजलास 17 अक्टूबर ते शाम 5 वॻे थींदो। कराची में JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। बिलावल हाउस में थियल मुलाक़ात में मुल्की सियासी सूरतहाल ऐं 6वीं आइनी तरमीम बाबति ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त शंघाई सहकार तंजीम जो इजलास सुठो सोण आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त इजलास ख़िते जे इस्तेहकाम में मददगार साबित थींदो। हलंदड़ साल मिनी बजट जो इम्कान। 130 अरब रुपए जा हंगामी टैक्स जी तजवीज़। शरबत या ड्रिंक्स ते 5% एक्साइज़ ड्यूटी वधाइण ऐं मशीनरी जी दरामद ते 1% एडवांस टैक्स जी बि तजवीज़ ॾिनी वई। दस्तावेज़नि मूजिबि अहिड़े क़दम खणण सां हुकूमत खे माहवार 2.5-3 अरब रुपए जो इज़ाफ़ी रेवेन्यू हासिल थींदो। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो जे घर अंदर 2 क्रैकर धमाका। पुलिस मौजूदु पीपल्स पार्टी अॻवान जे घर अंदर धमाकनि बाबति जांच कई पई वञे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाल हसन नंजार वाक़िए जो नोटिस वठी SSP लाड़काणो खां रिपोर्ट तलब करे वरिती। हमले में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम। निसार खोड़ो चयो आहे त अहिड़ा धमाका खेसि जमहूरियत ऐं अवाम लाइ विढ़ण खां नथा रोके सघनि। हू जमहूरियत लाइ विढ़ंदो रहंदो। सखर डिवीज़न में DIG पारां वरितल इम्तिहान में 3 ज़िलनि जा SHOs फेल। खैरपुर ज़िले जे खोड़ाकोट DG ऐं ठरी मीरवा जा SHOs इम्तिहान पास न करे सघिया। सेठारचा ऐं महबूब कलोड़ो थाणे जा SHOs बि फेल थी विया। सखर ज़िले जा 9 ऐं घोटकी जा 10 SHOs इम्तिहान पास न करे सघिया। DIG सखर पारां इम्तिहान में फेल थियल SHOs खे पोस्टिंग तां हटाइण जो फ़ैसिलो।
रेती वेझो खंबड़ा पुलिस पारां मुबैना मुक़ाबले बाद बमुक़वी बाज़ियाब करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले बाद महीनो अॻु वरितल अब्दुल लतीफ़ ऐं वहीद मस्तूरी खे बाज़ियाब करायो वियो। ऐं 26 ॾींहं अॻु पुलिस मुक़ाबलो ॼाणाए मारियल डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जी ख़बर कुशाई। लाश जो पोस्टमार्टम लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे 2 प्रोफेसरनि जी निगरानी में जुड़ियल मेडिकल टीम, जुडिशल मजिस्ट्रेट ऐं पुलिस जांच टीम जी निगरानी में डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे ॻोठ जानेरो पहुती। लाश क़बर मां कढी जुज़ा वरिता विया।